वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا شبيه له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا ربنا ونبينا وشفينا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور ربنا ومولانا ومن جانا وقرة عيوننا ووسيلتنا إلى الله محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته وبارك وسلم أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدق الله مولانا العلي العظيم بلغنا حبيبه النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا ومحبوبنا محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم عليه बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली मजहबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील खाक पाए गौसे आज़म ज़ेर साए हर वली अरबी अर्श खावियो मथे मेहमान रब जो थियो मथे को न पहुतो ॿियो मथे बलगल औलाद कमाली दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी वियो मुल्क सारो नूर थी कशफत जाद जमाली औसाफ नजे जो बयान कहिड़ो करे आजिज़ ज़ुबान मौला जह जो मदह खास नद जमी ख़िसाली इदरीस जी सबके सदा दस्त बस्ता इल्तिजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि वालिही अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि सभी मोहब्बत से सलात शरीफ करो प्यारे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना
सय्यदना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि अलैहि। मुझा निहायत ही मेहरबान दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अजो की न बाबरकत रात में अल्लाह ताला जल्ल जलालहु अम्मल वालहु जे प्यारे कलाम पाक मां सूरह बनी इसराइल की शुरुआत वारी आयत करीमा मु तिलावत कई आहे। अॼु अव्हां जे अॻियां मुंहिंजे सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन सैर ऐं सफ़र जो बयान कयो वेंदो जंहिंखे मेराज शरीफ़ सॾियो वेंदो आहे। क़ुरान पाक जे आयत में अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे मेराज खे हिकु अजीब सफ़र करार ॾींदे ऐं जंहिं आयत में मेराज जो ज़िक्र कयो आहे तंहिंजी शुरूआत सुबहान जे लफ़्ज़ सां कई आहे। का बि शइ जॾहिं अजीब नज़र ईंदी आहे ऐं हैरत में विझंदड़ हूंदी आहे त असां तव्हांजे ज़बान मां बेइख्तियार निकिरंदो आहे सुभान अल्लाह। अबाई चइबो आहे न, ॾाढी भली शइ, ॾाढी सुहिणी शइ, माशा अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजे महबूब जो मेराज बि अजीब आहे जो इन किसे खे ॿुधंदे जेके वीचारा जॾा ईमान जा हूंदा, कमज़ोर हूंदा, जंहिंजे कल्बनि में तरदुद ऐं शक हूंदो आहे, उहे त हैरान थी वेंदा त न्यायो केतिरो थी सघे जो हिकु ई राति जे कंहिं हिसे में हिकु हस्ती मके शरीफ़ खां बैतुल मुक़द्दस पहुची उतां ई आसमाननि ते वञे वरी मोटी पंहिंजे जहाज ते पहुचे, अञा सिज कोन भिड़ियो आहे, इहो थी नथो सघे। अल्लाह जी ज़ात बाबरकात हिन किसे खे सुबहान जे लफ़्ज़ सां शुरू करे ऐं उन्हनि माण्हुनि जे शक खे विञायो। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा बाना उहो तॾहिं तव्हां शक कयो जॾहिं मुंहिंजे महबूब पाण दावा कई हुजे त मां कयो आहे, मां वियो आहियां, पर इहा मुंहिंजे हबीब जी पंहिंजी दावा न आहे। इन सैर कराइण जी दावा मूं ख़ुदा कई आहे, इन महबूब खे सफ़र कराइण जी दावा मूं ख़ुदा जी आहे। मूं सफ़र ऐं सैर करायो आहे, मुंहिंजे मुंहिंजी कुवत वॾी आहे, ताक़त वॾी आहे, मां अल्लाह कुल शइ ते क़ादिर आहियां, मां जो कुझु कयां करे सघां थो, मुंहिंजे मां पंहिंजे महबूब खे सैर करायां त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। यानी सैर कराईंदड़ जे ताक़त नज़र कयो, सैर कंदड़ खे तव्हां छो था सोचो? तव्हां सैर कंदड़ खे छॾे हिकिड़ो माण्हू थो चए साईं मां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे महिरबानी सां हिकु ई जहाज़ में चढ़ी अमेरिका, अफ्रीका, रूस, चाइना, पाकिस्तान, इंडिया सब मुल्क घुमी आयुसि। सोचा त यार मिसकीन माण्हू इहो केतिरो थी सघे, इहो एतिरो ख़र्च करे सघे, हैरत लॻंदी। पर जेकॾहिं हिन मुल्क जो बादशाह ऐलान करे त भई मां पंहिंजे ख़र्च ते फलाणे माण्हू खे सॼी दुनिया जो सैर थो करायां त अबा तोखे शक पवंदो? ॻाल्हाए थोरो ॻाल्हाईंदा हलो, पोइ ॿुधी वियो, एॾी का बुख लॻी अथव भला जो कसम कोन मानी खाधी मथां असांखे डपु थींदो हुजे। निहारबो आहे त भई जेको इहो कमु कराए थो तंहिंजी ताक़त केतिरी आहे। जेकर बादशाह थो सफ़र कराए उहो तो कंहिंखे मोकिले त मुमकिन आहे उनखे अल्लाह ताला ताक़त ॾिनी आहे, उनखे ख़ुदा खज़ाना ॾिना आहिनि, उनखे अल्लाह जहाज़ ॾिना आहिनि, उहो जिते वञे उते कंहिंखे एलची करे मोकिले, कासिद करे मोकिले सघे थो। ख़ुदा फरमाए थो दुनिया जे बादशाह जो सैर न आहे, ही मुहकमुल हाकिमीन रब्बुल आलमीन सैर करायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो सुब्हान अल्लज़ी असरा, पाक हज़ात, ऐब खां पाक, नुक्स खां पाक, औलाद खां पाक, शरीक खां पाक, मित्र मट सानी बराबर खां पाक, नुक्स कमज़ोरी खां पाक, रज़मत मुंहिंजी ज़ात पाक। कहिड़ी ज़ात? अल्लज़ी असरा बिअब्दिही, उहा ज़ात जंहिं पंहिंजे बाने खे सैर करायो। हाणे अल्लाह खे छा फरमायो? असरा बिअब्दिही, ईअं न चई असरा बिनबीही, असराब रसूल ही, असराब हबीब ही, छो त ख़ुदा खे ख़बर हुई त मुंहिंजे प्यारे नबी हज़रत ईसा खे जो मूं आसमान ते खायो त ईसा ई दावा करे वेही रहिया त ख़ुदा आहे, कन चयो त ख़ुदा जो पुटु आहे, कन चयो त अलाह टे आहिनि, हिकिड़ो मरियम ॿियो ख़ुदा टियों ईसा, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। अल्लाह फरमाए ॿिए आसमान चोथे आसमान ते पहुचण वारे जे लाइ इहो अक़ीदो करे वेही रहिया आहिनि। हिन हबीब खे जो सतनास अल्लाह अहिड़ो अक़ीदो करे वेही रहनि, इन जे करे अब्द जो लफ़्ज़ आणे अल्लाह ताला उनजी तरदीद करे छॾी त न ख़ुदा कोन्हे, ख़ुदा जो पुटु कोन्हे, मिट कोन्हे, बराबर कोन्हे, पर ख़ुदा जी ज़ात बाबरकाती इहा महिरबानी आहे पंहिंजे हबीब खे आसमाननि ते फरायो आहे। ऐं ॿियो नुक़्तो हिन में कहिड़ो आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात छा फरमायो? असराब अब्दिही, ईअं कोन चई असराब रूही, छो त जेकर चए हा त असराब रूही त चवनि हा त नबी जो जिस्म टी पियो हो, निंड में वियो हो, ख़्वाब में वियो हो, ईअं ई ॾिठो आई। अल्लाह ताला फरमायो त न, असराब अब्दी सैर कराई पंहिंजे अब्द खे, अब्द रूह जिस्म ॿिन्ही खे गॾे चइबो आहे। ख़ुदा फरमाए थो मुंहिंजे हबीब जो रुॻी ख़्वाब वारो सैर न आहे, रुॻी निंड वारो ख़्वाब न आहे,
रुगी रूह जो सफ़र न आहे पर मूं पंहिंजे हबीब खे जिस्म ऐं रूह सां गॾु घुरायो। इहो मसालो सम्झो त नबी साईं जो जेको मेराज आहे उहो जिस्म ऐं रूह सां गॾु थियो आहे। छो त भला जेकॾहिं रूह सिर्फ़ु हुजे हा त पोइ रूह जे लाइ बराक जे आणण जी ज़रूरत कान्हे। तूं ख़्वाब में कंहिं महिल ॻोठ में घुमंदो आहे, कंहिं महिल सिंध में घुमंदो आहे, कंहिं महिल मदीने शरीफ़ में, कंहिं महिल जिद्दे, कंहिं महिल मके शरीफ़, त को तुंहिंजा बराक कोन ईंदो आहे। अलाह ताला जो सारी मोकिली, इहा सारी मोकिलण बि दलील आहे इन ॻाल्हि जो त मुंहिंजे महबूब जो सफ़र जेको आहे सो जिस्म ऐं रूह सां गॾु थियो आहे। खुदा फरमाए थो पाक हज़ात जंहिं पंहिंजे बाने खे सैर करायो थोरी राति में, घणी राति बि न, अधु बि न, चोथों हिसो बि न, एतिरो तेज़ तेज़ सफ़र थियो आहे जो हबीब साईं मोटी आया त हैरत में विझण जहिड़ी ॻाल्हि जेका मां पोइ बयानु थो कयां। लैलम मिनल मस्जिदिल हराम, सफ़र किथां कराई? मदीने तैयबा खां न, ॿिए कंहिं मर्कज़ खां न, मस्जिद हराम यानी बैतुल्लाह शरीफ वारी जेका मस्जिद आहे इन मस्जिद खां। पर बुज़ुर्ग लिखियो आहे त मस्जिद हराम जे वजूद सिर खां बि न, मस्जिद हराम जे भर में नबी संगी प्यारी सोट हज़रत बीबी उम्मे हानी जो घर हुयो। महबूब सुहिणा उते आरामी हुया, उतां ई मुंहिंजे हबीब जो मेराज शुरू थियो आहे, उतां ई सरवरे कायनात जो सफ़र थियो आहे। इहो कीअं थियो आहे? मुंहिंजे सुहिणे ते दुरूद शरीफ़ पढ़ो त मां अर्ज़ कयां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक वसल्लम अलैहि। वरी सलात करो सभई मोहब्बत सां शौक़ सां करे। सीरत जे किताबनि में लिखियो पियो आहे त रजब शरीफ़ जो महीनो आहे, 26 तारीख़ हुई, आख़िर जो ॾिहाड़ो हो। हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात बरकात अल्लाह जे दीन जे दावत लाइ ऐं महबूब जी ज़ात बरकात पंहिंजे पैगाम खे पहचान जे लाइ मके शरीफ़ जे शहर में पाण खड़ा। पाण हिक हिक दुकान ते, हिक हिक जाइ ते, हिक हिक माण्हू खे बीहारे सॼे समय था त चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जी तौहीद था समझाइन, महबूब जी रिसालत थी समझाइन, सब दीनी ॻाल्हियूं था समझाइन। हबीबन दर्स ॾिनो, सबक ॾिनो आहे। अॻियां नबी संजी ज़ात बरकात आहे, पुठियां अबू लहब खे पत्थरनि जी झोली भरियल आहे। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। केरा चाचो अबू लहब हुज़ूर छा थींदो आहे? चाचो। एॾो त सरकश अनीत ज़ालिम जो नबी से अॻियां था हलनि, हिन खे पुठियां पत्थर जी झोली भरियल आहे। मुंहिंजे महबूब सोने अलैहि सलात सलाम जे मथां इहे पत्थर वसाइण शुरू थो करे, संग बारी थो करे, ईज़ान शुरू थो करे, तकलीफ़ूं ॾियण शुरू थो करे। कुर्बान वञा, पर हबीब रहमत लिल आलमीन हुया। साईं पोइ हिते निहारीन कोन था त छो थो पत्थर हणी, छो तो मूंखे ईज़ाई, छो तो मूंखे तंग करी, छो तो मूंखे एॾो धक हणी, एतिरो मुंहिंजे लाइ पुठियां पढ़ी। हुज़ूर कलमूं था रचीन, हे पुठियां चए थो ला तुसद्दिक़ू फ़इन्नहू मजनून। अरे चरियो थी पियो आहे, मुंहिंजे घर जो आहे, मुंहिंजो भाइट, मूंखे ख़बर आहे, इन जे चवण ते न लॻ। हाणे जॾहिं पंहिंजो ईअं चवे त चरियो थी पियो आहे, नऊज़ बिल्लाह, त सभु कुझु यार वाकई घर हिननि जे जो आहे, हिननि जो भाइट जो आहे, हिननि जो ख़ानदान जो आहे, उहो जो चए थो चरियो आहे माना नऊज़ बिल्लाह हूंदो ई। पर वाह मुंहिंजा महबूब, जेतिरो हिन ईज़ायो आहे, कुर्बान वञा, मुंहिंजा मुस्तफ़ा तो करे मुंहुं फिराए दौरा पवनि। हज़रत शाह साहब बयान फरमायो, हमें तो हू चवनी तू मत वातम वराए, अग अगराई जो करे खता सो खाए, पाद में पाए बियो कीने वारो की न की। हबीब जी ज़ात रहमत वारी, महबूब जी ज़ात शफ़क़त वारी, मेहरबान ज़ात आहे। हिन वॾा ज़ुल्म कयान, साईं ख़ामोश सफ़र कर तबलीग जो पियो हले, अल्लाह जे दीन जी दावत पई हले, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो दर्स पियो थो हले। ईज़ान जे पुठियां, मुस्तफ़ा जे पुठियां, मगर मुस्तफ़ा वफ़ा जे पुठियां। जेक उर्दू शायर बयान फरमायो, हमें तो वो जफ़ा करते रहे और ये वफ़ा करते रहे, वो दफा करते रहे और ये वफा करते रहे, अपने अपने फर्ज को दोनों अदा करते रहे। जो जड़ो अखलाक वो उन्हें जो मुज़ाहिरो तो करे। सॼो ॾींहुं मुंहिंजे सुहिणी तबलीग कई आहे, अल्लाह जे दीन जी दावत ॾिनी आहे, कलमे शरीफ़ जो तर्स ॾिनो आहे, मुहम्मद मुस्तफ़ा दीन जो सबक ॾिनो आहे। जॾहिं पाण फिरी हलंदे हलंदे शाम जो सिज लहण वारो टाइम थियो आहे, सिधा हज़रत उम्मे हानी जे दरवाज़े ते आया। मुस्फिले वाले पासे खां मके शरीफ़ में महिला मुस्फिला खां अचिबो त दरवाज़े ते लिखियो था बाबे उम्मे हानी। अञा ताईं हींअर बि लिखियो पियो आहे, इन दरवाज़े भर में अमा असांजो घर। हुज़ूर साईं आया आहिनि, अॼु अॼु मां तुंहिंजो महिमान, अबा तूं मां आहियूं बेबन भरिया गुनाहगार, कई सारे कुसूर आहिनि, पर ख़ुदा जो कसम ॾेई तोखां पुछां, जेकर तोखे राति जो न्यापो अचे मिले त अॼु सुहिणो नबी तो वटि महिमान थो थिए, अबा ख़ुशि थींदे या न?
हाँ भली बेनमाज़ी हुजे, भली ॾाढी कूड़ा, भली गुनाहगार आहे, भली वेचारो केतिरनि रे बनाए भरियल आहे, पर जेको न कलमो पढ़ियो अथसि उन कलमे जे करे जेको नबी साईं सां ताल्लुक़ आहे ऐं नूर ईमान जो जेको सीने में आहे, केॾो बि मर्दा थो मुजरिम हुजे चवंदो अहिड़ो सोनो त भली अचे। हज़रत शाह साहब बयान फरमायो, फरमाए तो मूं घर अची जे थिए मेदरो मेहमान त तोणी तनूरनि में भेरे हणा भाण पेकन सूधो पाण मां त घर तड़ गोरियां पिरीअ तां। अहिड़ा सॼा महिमान थियनि उमे हानी जो के भला अला रस वल आहिनि भली आयो मां तव्हांजी मानी पचायां, फरमायूं न साईं मानी खाओ, फरमायूं न भला कहिड़ी ख़िदमत कयां। हबीबन फरमाया मूंखे को तॾो आणे ॾे त मां उन तॾे ते आराम बि कंदुसि, उन तॾे ते पंहिंजे साईं खे यादि बि कंदुसि, पंहिंजे मिठे मालिक जी बात बि कंदुसि। हज़रत उम्मे हानी साण अञा कलमो पढ़ियो बि कोन हो, अञा उन वक़्तु मुस्लमान थी बि कान हुई, पर तंहिं हूंदे बि नबी साईं सां रिश्तो आहे, मिटी आहे, गुर्ब आहे, मुहबत आहे, छो त संदन बाबू अबू तालिब उहो बि नबी साईं जे मथां वॾो महिरबान हूंदो हो ऐं हबीब जहिड़ा वॾा ॾुख ॾिठा वॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं। उम्मे हानी तॾो नबी साईं जे अॻियां रखियो आहे, पहाड़नि ते आराम था फरमाइनि। हज़रत उम्मे हानी तलवार खणी पंहिंजे घर जे दरवाज़े ते बीही रही, पाणी जो औरतूं माण्हू जो लॻनि उम्मे हानी कॾहिं बि तोखे असां इन जज़्बात में कोन ॾिठो आहे, अॼु तोखे छा थियो आहे चरी थी आहे तलवार हथ में औरत। फरमाती तव्हांखे ख़बर कान्हे अॼु मुंहिंजे घर महबूब महिमान आहे, मुंहिंजो सुहिणो मोहम्मद महिमान आहे, मतां नबी साईं खे कहिड़ी इज़ाए मतां उन जे मथां को हमलो करे। मां अगरचे औरत आहियां, अगरचे कमज़ोर आहियां, पर मुंहिंजे बाबे बि नबी साईं सां वफ़ादारी कई, मां बि वफ़ादारी कंदसि। अगरि मुंहिंजे जान जे बाज़ी लॻाइण जो मौक़ो आयो जान जी बाज़ी लॻाईंदसि, पर नबी साईं खे ईज़ा ॾियणु कान ॾींदसि। हेॾे उम्मे हानी हिते आहे, होॾे महबूब आरामी आहिनि, होॾे अलाह ताला आसमान ते अजीब नज़ारो रखियो आहे, जिब्रील अमीन जी मुंहिंजा मौला जन्नत मां बरात आहे। पूरी दुनिया जो निज़ाम जेको आहे सो बंदि कयो वञे, अलाह ताला जी ज़ात बरकात जो करम पंहिंजे हबीब जे मथां मआरिज नबुवत में मुल्ला काशी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे। साईं करीम जे मेराज रात ख़ुदा फरमायो जिब्रील हवा खे चयो त लगन खां बंदि थिए, आसमान सभई जेके आहिनि उहे सभई मलाइकनि हुर सां भरे फिटा कर, रस्ता खोले फिटा कर, रेशमी गालीचा विछाए फिटा कर, अॼु मुंहिंजे मोहम्मद सुहिणे जे अचण जो इंतज़ाम। जिब्रील में चयो साईं भला क़यामत थो करे छा जो एॾो इंतज़ाम थो थिए। अल्लाह ताला फरमाए क़यामत कान्हे, वला क़ीली मा हबीबी मुहम्मदिन सिर्रुन उरीद अन उज़हिरहु इलैहि, मूंखे महबूब सां कुझा राज़ फलणा आहिनि जो जिब्रील तोखे बि उन्हनि जी ख़बर कान हूंदी, तूं विच में वास्तो कोन बञने। मुंहिंजो इरादो आहे त मां पंहिंजे महबूब खे घुरायां ऐं पंहिंजे दरबार में आणे ऐं पंहिंजे हबीब जे मथां ख़ासि कुर्ब कयां, ख़ासि महिरबानियूं कयां, ख़ासि फज़ल कयां ऐं ख़ासि थोरा कयां, वॾा इनाम इकराम पंहिंजे हबीब खे ॾेई दुनिया ते मोकिलियां। हज़रत नबी साईं आरामी हन, जिब्रील अमीन जन्नत में आयो आहे, कई बुराक बीठा हा, पर जंहिंखे नबी साईं जी सिक वधी कई उनखे तयार करे मुंहिंजे हबीब जे दरबार में रवानो थियो आहे। सफ़ा जबल ते बुराक खे बीहारे हज़रत उम्मे हानी जे घर में चित खान खे आयो आहे, हबीब जी ज़ात सुजाग थियान। जिब्रील ॾे ख़बर जे के भला साईं मौला जी मर्ज़ी आहे, जंहिंखे नवाज़े कंहिंखे त घुरण सां बि कोन ॾे, तोखे अण घुरियो पियो ॾे। हज़रत मूसा नबी अला नबी नाम अलैहि सलातु सलाम दुआ घुरी मौला खां, रब अरनी अनज़ुर इलैक, मौला मूंखे पंहिंजो पाण ॾेखार त मां तोॾे निहारियां। एॾो तूं रब मिठो ॻाल्हाईं, तूं कलाम जो रब जो थियो, ॿुधा न रेडियो रुगो सॼो सुरत पोइ के वाह छुटड़ी ॾींदो रब आहे न साईं, मां हे बि थई मरी पे त पोइ ॻाल्हाए केरु थो, हारे बि थई मरी वे त पोइ ॻाल्हाई न, नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक। अल्लाह ताला शला पनाह में रखे। ये असांजो तुंहिंजो हिस्को अकुल ख़ता थी वियो आहे, इहे दुनिया जे बुराइनि में अचे, गुनाहनि में अचे, हक़ीक़त खां अंधा थी विया आहियूं। असांखे मख़लूक ते नज़र आहे पर उनजे ख़ालिक ते नज़र कान्हे का, ठाहियल शइ ते नज़र आहे उन ठाहींदड़ ते नज़र कान्हे का। जंहिं ज़ात उनखे एॾो हुस्न ॾिनो आहे उहा ज़ात छा हूंदी ओॾां तवजो कोन्हे। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में हज़रत मूसा जी ज़ात जन तूर सीनी जबल ते अचे, ख़ुदा सां ॻाल्हायो तासी रब जो कलाम, सुभान अल्लाह। अॼु ॾिसो था को सुहिणो कारी सुहिणी किरत सां पढ़ंदो आहे क़ुर पाक त केॾो लुत्फ़ ईंदो आहे। ख़ुदा जो पाण थो ॻाल्हाए मूसा अलैहि सलातु सलाम सां, चए थो या अल्लाह ॾाढो तुंहिंजो कलाम मिठो आहे, अरनी अनज़ुर इलैक, भला मूंखे पंहिंजो पाण ॾेखार त मां तोॾे निहारियां। साईं फरमायो लन तरानी, पढ़ियल खां पुछो आलम खां कंहिं इल्म जे वाक़िफ़ खां त इहो जेको आहे अरबी ग्रामर जे लिहाज़ सां कानून जे लिहाज़ सां वाहिद मुज़क्कर मुख़ातब जे सिहो आहे जंहिंजी नफ़ी कई वई आहे। ख़ुदा फरमायो त तूं मूंखे असुल ॾिसी न सघंदे, ईअं कोन्हे न केरु कोन ॾिसंदो, तूं हर किस ॾिसी न सघंदे,
ये मुझा साईं मूंखे पंहिंजो दीदार करा। अब खुदा जी ज़ात बेनियाज़ बेपरवाह जेकर चे सां त नथो ॾेखारियां छा कंदे त कुझु करे सघे ॻाल्हायो न छा थो करे सघे पर अल्लाह जो पंहिंजे नबियनि ते प्यार आहे पंहिंजे नबियनि ते रहम आहे पंहिंजे नबियनि ते मेहरबानी आहे। ख़ुदा फरमायो भला ईअं सुखो जवाब रुखो ॼास तंहिंखां वला किने नज़र इलल जबल ऐं मुंहिंजा प्यारा कलीम वो जबल ॾे निहार फ़इनस्तक़र्र मकानहु फसौफ़ तरानी वो जे जबल पंहिंजे जाइ ते त तूं मूंखे ॾिसी सघ जबल वो जन अल्लाह ताला जबल जे लाइ तजली सटिया जअलहु दक्का तो ने जबल खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियईं व खर्र मूसा साइका ऐं हज़रत मूसा अलैहि सलातो सलाम बेहोश थी किरी पियो। खर्र जी माना किरी पियो छा चयो बा अलाए सम्झो ज़हन में विहारण लाइ तो अर्ज़ु कयां मतां विसरी वञेव छो त घणियूं ड्यूटियूं अथव घणा कम अथव चौधारी फिक्र त वञो काॾे। अल्हम्दुलिल्लाह इहा अल्लाह जी मेहरबानी आहे जो एतिरो इंतज़ार करे वेठा आहियो। अल्लाह ताला तव्हांखे दर्जो अता फरमाईंदो। हिकिड़े शख़्स खां पुछूं त तूं क़ुरान पढ़ी कोन थो चई मां पढ़ंदो जी क़ुरान जी माना अचे थी जी हा छो कोन थी अची जी भला आयत आहे अल्लाह जे क़ुरान पाक इन माना त कर खर्र मूसा सका जी ला ॾुखी माना आहे अल्लाह जा तो खर्र मूसा गॾ मूसा जो नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक त माना जेका हिसाब सही हुजणु खपे। खर्र जी माना किरी पियो आहे फलम्मा अफाक जॾहिं साईं सुजाग थियो काल तुब त मुंहिंजा मौला मुंहिंजी तो बहा वाकई मुंहिंजो मक़ाम न आहे जो मां तो ख़ुदा जो दीदार करे सघां। हज़रत मूसा अलैहि सलाम खे दीदार न थियो जिब्रील मन अर्ज़ु कई या सय्यदी या रसूल अल्लाह उते घुरण सां बि कोन मिलियो आहे हिते अन घुरियो पियो थो मिले रब जी ज़ात आहे बरकात तोखे सैर जे लाइ सफ़र जे लाइ आसमानी दौरे जे लाइ घुरायो आहे साड़ी जो इंतज़ाम आहे। हज़रत नबी पाक साहिब लौलाक सयाह अफलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात आहे बरकात वुज़ू फरमायो आहे अचनि सां सफ़ा जबल ते